मिठियाणी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क जियां मिठियाणी में बि 10 मुहर्रम हराम योम आशूरा वॾे अक़ीदे एहतराम सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि। मातमी जलूस मरकज़ी इमाम बारगाह हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम मां बरामद थियो आहे, जेको रवायती रस्तनि तां थींदो मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। जॾहिं त अज़ादारनि जो चवणु हो त हिन भेरे जलूस में सिक्योरिटी जा इंतज़ाम अणण पूरा नज़र अची रहिया आहिनि। मातमी जलूस में सभई अज़ादारनि जी शिरकत जारी सारी। मातमी जलूस जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते नगर न्याज़ पाणी शरबत जूं शबीलूं लॻायूं वयूं आहिनि। सेहत जे हवाले सां डॉक्टर ज़ाकिर अयूब मशूरी ऐं डॉक्टर नूरदीन आरे जो कंहिं बि एमरजेंसी खे मुंहुं ॾियण लाइ ड्यूटी ते मौजूद रहिया आहिनि। मातमी जलूस शहर जे मेन चौक ते ज़ंजीर ज़नी करण खां पोइ मजलिस में मुनक़द कई वई आहे। इन खां पोइ मातमी जलूस इमाम बारगाह सैयद जाफिर शाह सैयद गुलाम शाह गाज़ी दरगाह खां इमाम बारगाह इमाम सैयद मेहंदी शाह खां थींदो। मरकज़ी इमाम बारगाह हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम में शाम गरीबा मजलिस खां पोइ नेर थींदो। नगर न्याज़ खां पोइ आलम इस्लाम लाइ दुआ ख़ैर पिण घुरी वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।